ऊंदा मां रोशनी ॾांहुं सफ़र, ॾुखियाईनि मां सहूलतनि ॾांहुं क़दम ऐं मायूसीअ मां उमेद जो जनम। 60 मेल जे स्कूल में सोलर सिस्टम लॻाइण सां तालीम लाइ हिकु नओं दौर शुरू। गवर्नमेंट हाई स्कूल करीम बख्श बिरोही कर्नल में जदीद सोलर प्लांट सिस्टम लॻायो वियो, जेको यूसी चेयरमैन कुर्बान आरई जे तावन सां मुकमल थियो। चेयरमैन कुर्बान अली आरई अली खान बिरोही ऐं उस्तादनि पारां रिबन कटे सोलर सिस्टम जो बाक़ायदा इफ्तिताह कयो वियो। ऐं मौक़े ते उस्तादनि हेड मास्टर गुलाम कादर डाहिरी ऐं उस्ताद गुलाम नबी बिरोही पारां आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ऐं गुलनि जा हार पेश कया विया। सिस उमर खान जमाली क्लासनि जो दौरो कंदे शागिर्दनि खां तालीम ऐं मसइलनि बाबति पुछा कई। स्कूली ॿारनि पारां स्कूल अंदरि सोलर सिस्टम फराहम करण ते चेयरमैन कुर्बान आरई जा थोरा मञा। इन उस्तादनि ॿुधायो त स्कूल ॿाहिराड़ीअ जे हवाले सां तालके दौड़ जो वाहिद स्कूल आहे जंहिंमें 1100 खां वधीक ॿार तालीम हासिल कनि था, पर स्कूल में अहम मसइलो न्याणियुनि जी तालीम आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम गॾियल हुअण सबबु न्याणियुनि जी हाज़िरी न हुअण बराबरि आहे। हिननि मुतालबो कयो त कर्नल शहर में न्याणियुनि लाइ हिकु अलॻि इदारो हुअणु घुरिजे जीअं न्याणियुनि जी तालीम आम थी सघे। चेयरमैन यूसी उमर खान जमाली ॿुधायो त तमामु जल्द यूसी जे ॿियनि स्कूलनि में बि सोलर प्लांट तक़सीम कया वेंदा, जीअं स्कूली ॿारड़ा आसानीअ सां तालीम हासिल करे सघनि।